रतो देरो ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में अॼु HIV जा वधीक 9 केस ज़ाहिर। स्क्रीनिंग कैंप ते 6 ॿारनि ऐं 3 ॿारनि खे HIV हुअण जी तस्दीक थी। HIV मरीज़नि जो अंगु वधी 742 थी वियो। बाडर जे रूरल हेल्थ सेंटर ते बि हिक नौजवान खे HIV हुअण जी तस्दीक। सिहत वारे आलमी इदारे जी टीम पारां रतो देरो खां पोइ अॼु शिकारपुर जो दौरो। परॾेही माहिरनि जी टीम सिविल अस्पताल ऐं लेबोरेटरी जो मुआइनो करे स्क्रीनिंग ऐं ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। डॉक्टर्स, टीम आडो, पैथोलॉजिस्ट, स्टाफ ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट जो ज़िक्र कयो। टीम पारां स्क्रीनिंग वारे तरीक़ेकार ते ख़दशनि जो इज़हार। पोलियो जा सभ खां वधीक 9 केस ख़ैबर पख्तूनख्वा ऐं क़बाइली इलाइक़नि मां ज़ाहिर थिया। लाहौर मां 3, कराची जे लियारी, गुलशन इकबाल ऐं लाड़काणो मां बि पोलियो जो हिकु केस ज़ाहिर। वफ़ाक़ी सिहत खाते पंहिंजी ताज़ी रिपोर्ट में चयो आहे त पाकिस्तान में मजमूई तौर पोलियो जा 21 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। सिंध असेंबलीअ जी स्पीकर आगा सिराज दुरानी 1 अरब 4 करोड़ रुपयनि जी बेनामी मिल्कियत ठाही। पंहिंजे ड्राइवर ऐं गनमैन जे नालनि ते बि बेनामी मिल्कियतूं ठाहियूं। नैब पारां स्पीकर ख़िलाफ़ दाख़िल करायल रेफरेंस में इल्ज़ाम। रेफरेंस में चयो वियो आहे त आगा सिराज पंहिंजी घरवारीअ जे नाले ते कराची ऐं एबटाबाद में बि मिल्कियतूं ख़रीद कयूं। बिल्कुल फ़ाइदो ना है। गवर्नमेंट में असांखे ॾाढा रताव ॾिना आहिनि गवर्नमेंट, छो त ॾींहों ॾींहुं पेट्रोल, हालांकि इमरान ख़ान जो चवणो हो त मां पेट्रोल 45 रुपया लीटर पहुंचेंदुमि, पर ये चवंदो त घबराना नहीं है, रोज रोज घबराना नहीं है, हर महीने पेट्रोल वधाए थो। इमरान ख़ान जो लफ़्ज़ हुयो कि मां तब्दीली आणींदुमि। तब्दीली अहिड़ी आणंदी अथई कि माण्हू पंहिंजा घर में खाई बि नथा सघनि। पेट्रोल जो 120 रुपए में लीटर हो तो गरीब माण्हू पंहिंजो पेट पाले या पेट्रोल जाए गाड़ीअ में। तब्दीली चवंदा आहिनि नई पाकिस्तान में खलू लाहे पियो अञा नई पाकिस्तान, हिन खां पोइ ॿी कहिड़ी थींदी? ठहे पियो न। नए पाकिस्तान में डीज़ल अधे 135 रुपयनि ते पुॻो आहे। पेट्रोल जे अघनि में नई वाध, महांगाई सेटल अवाम जूं दाहूं कढी छॾियूं। पेट्रोल 4 रुपया 26 पैसा ऐं डीज़ल 4 रुपया 50 पैसा महांगो थियण ते शहरनि जो सख़्त रद्द अमल। लाड़काणो, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि जे माण्हुनि पारां पेट्रोलियम शयुनि जा वधायल अघ फौरी तौर वापसि वठण जो मुतालबो। मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ चयो आहे त ईद खां अॻु पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध मां ज़ाहिर थिए थो त मुल्क ते मुआशी दहशतगर्द मढ़ियल आहिनि। रिलीफ जे नाले ते अवाम खे दोखो ॾिनो वियो। इमरान न्याज़ी जो असुल चेहरो साम्हूं अची वियो आहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त पेट्रोलियम अघनि में वाध अवाम खे ईद जी एडवांस किस्त आहे। मुल्क IMF वटि गिरवी हूंदो त हर ॾिहाड़े अहिड़ियूं ख़बरूं ॿुधण में मिलंदियूं। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में ताज़े इज़ाफ़े ते पीपल्स पार्टी जो बि शदीद रद्द अमल। MNA नफ़ीसा शाह चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत में वाध राति जी ऊंधाईअ में धाड़ो आहे। अवाम जो रतु चूसे हुकूमत कई पई वञे। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे नफ़ीसा शाह चयो त हुकूमत आज़ाद अदलिया ते हमिलो कयो आहे। जजिस ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण वारे मामले ते पीपल्स पार्टी ईद खां पोइ रस्तनि ते हूंदी। ANP जे सरबराह असफंदयार वली चयो आहे त असां सदाईं अदलिया जी आज़ादी जी हिमायत कई आहे। वकील बिरादरी एहतिजाजी तहरीक शुरू कई त उन जो साथ ॾींदासीं। पंहिंजे बयान में असफंदयार चयो त तब्दीली हुकूमत जी नाकामियुनि अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अपोज़िशन जमातूं मुतहद थियनि। वालरल बैतुल मुक़द्दस फ़लस्तीन जी राजधानी आहे, उन तां इसराइल जो कब्ज़ो ख़त्म करायो वञे। OIC जे सरबराही इजलास खां पोइ मक्का डिक्लेरेशन जे नाले सां पधरनामो जारी। इसराइली जारहियत सऊदी अरब ऐं मुतहदा अरब इमारात ते दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत। मक्का पधरनामे में चयो वियो आहे त दहशतगर्दीअ खे कंहिं बि मज़हब, शहरियत या इलाइक़े सां ॻंढे नथो सघिजे। मज़हब, रंग ऐं नस्ल जे बुनियाद ते मतभेदी सुलूक जे ख़ात्मे जो मुतालबो।
वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त सियासी जिद्दोजहद खे दहशतगर्दी करार ॾियणु दुरुस्त न आहे। को मुस्लमान दहशतगर्दीअ में मुलविज़ निकिरे थो त इस्लामी दहशतगर्दीअ जो नालो ॾिनो वञे थो। दहशतगर्दीअ खे इस्लाम खां अलॻि करणो पवंदो। मके शरीफ़ में OIC इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त 9/11 खां अॻु तामिल टाइगर्स ख़ुदकुश हमला कंदा हुआ, उन्हनि खे कॾहिं बि हिंदू मज़हब सां न ॻंढियो वियो। ओलह वारनि खे ॿुधाइण चाहियूं था त पैगंबर जी तौहीन ते केतिरो ॾुख महसूस कयूं था। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान विच में मुलाक़ात। सऊदी वली अहद जे पाकिस्तान यात्रा दौरान कयल फ़ैसिलनि ते तेज़ीअ सां अमल दरामद ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म ओधर ते तेल जी फ़राहमी ऐं ॿियनि शोबनि में सहकार ते सऊदी वली अहद जा थोरा मञा। OIC सरबराही इजलास जे मौक़े ते वज़ीर आज़म जूं मिस्र जे सदर फताह अल सीसी, अफ़गान सदर अशरफ गनी ऐं बांग्लादेश जी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद सां बि मुलाक़ातूं। अमेरिका वापार में भारत खे ॾिनल रिआयतूं वापसि वठी छॾियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप भारत खे मिलियल रिआयतूं वापसि वठण जो हुकुमनामो जारी करे छॾियो। फैसले ते 5 जून खां अमल थींदो। अमेरिकी सदर जो चवणु आहे त अमेरिका भारत खे मार्केट्स ताईं मुनासिब रसाई ॾिनी, पर हू उमेदुनि ते पूरो न लथो। भारतीय हुकूमत फिज़ाई हदुनि ते लागू पाबंदियुनि खे ख़तम करे छॾियो। भारतीय मीडिया मूजिब भारत बालाकोट वाक़े खां पोइ 27 फरवरी ते फ़ज़ाई हदुनि ते पाबंदी लागू कई हुई। इन खां अॻु पाकिस्तान बि साॻी नोयत जी पाबंदी खे ख़तम करण जो ऐलान कयो हो। कराची जी एहतिसाब अदालत नैब जे शाहिद जे पेश न थियण ते पीपल्स पार्टी जे अॻवान डॉक्टर आसिम ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस ते ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते नैब जे शाहिदनि खे हाज़िरी यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो। अॼु जवाबदारनि जे वकीलनि पारां शाहिदनि खां आॾी पुछा करणी हुई। नारो जे रेगिस्तानी इलाइक़े में माकड़ तबाही मचाए छॾी। वण ऐं सावा बूटा खाई चट करे छॾिया। रहवासी परेशान। इंतजामिया खे फौरी तौर कदम खणण जी हिदायत। माकड़ सिराई वारे मकान, ढिढाणो, कोड़वारी, फुल्को, मुंहवारी, लोंगवारी खां थींदे ठहरी मीरवाह ॾांहुं वधण लॻी। जनाब DPO साहब, ये आपके मुलाजिमीन रमजान बाजार में रो रहे हैं और लोग ज्यादती कर रहे हैं इनके साथ। ट्रैफिक वाले हैं, वो कमांड एंड कंट्रोल नहीं कर रहे। मैंने आपको दिखाया, बेचारे ये रो रहे हैं। ये दिन भी आने थे। क्या ऐसी ड्यूटी होती है सर? लोग ज्यादती करें मुलाजिमीन के साथ, कितनी बड़ी ज्यादती है। पंजाब जे इलाइक़े लैया में पुलिस एहलकार खे चमाट हणंदड़ MPA ताहिर रंधावा जे भाइटे खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। पुलिस एहलकार जी रोअण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ पंजाब हुकूमत जे तर्जुमान शहबाज गिल जवाबदार खे गिरफ़्तार करण जी तस्दीक कई। घोटकीअ जी तारीख़ में पहिरियों भेरो बहराड़ी सां तालुक़ रखंदड़ नारी CSS जो इम्तिहान पास करे 17हें ग्रेड जी ऑफिसर बणिजी वई। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज ज़रिए ग्रेजुएशन जी डिग्री हासिल कंदड़ मुसैरा धारे जो 2018 में CSS जो इम्तिहान ॾिनो हो, जंहिंजो फाइनल रिज़ल्ट फेडरल पब्लिक सर्विस कमीशन पारां 31 मई ते जारी कयो वियो। मुसैरा धारे जो खे मिलिट्री लैंड एंड कंटोनमेंट ग्रुप ॾिनो वियो। वदीन वेझो कराची खां मिठी वेंदड़ चौपाए माल जे वापारियुनि जी गाॾी कल्टी। थरवासी 2 वापारी फौत, ॿिन्ही जा लाश इस्पताल मुंतक़िल कया विया। सख जे भूसा लाइन वारे इलाइक़े में हथियारबंदनि जो ॾींहं ॾिठे घर ते हमिलो, फायरिंग में घर धणी क़त्ल, संदसि घरवारी ज़ख़्मी नारी शबाना खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिब मक़तूल जो ताल्लुक़ खैरपुर जे इलाइक़े वॾा माछू सां हो। 3 हफ़्तनि खां मसवाड़ जे घर में पंहिंजी ज़ाल सां गॾु रहंदो हो। कंदकोट वेझो गुड्डू बैराज वटि पुराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। मक़तूल करीम बख्श सब्दोई जो बढ़ इस्पताल मुंतक़िल। कशमोर में रेलवे स्टेशन वेझो फायरिंग में नौजवान क़त्ल। पुलिस मूजिब वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। 3 जवाबदार गिरफ़्तार।
लाड़काणो वेझो तेज़ रफ़्तार ट्रैक्टर जे टक्कर में 4 सालनि जो ॿारड़ो फौत, ट्रैक्टर ड्राइवर गिरफ़्तार। सांगड़ में गॾ गाॾे ऐं मोटरसाइकिल में टक्कर, मोटरसाइकिल सवार नौजवान फौत। भान सईदाबाद वेझो इंडस हाईवे ते कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, मोटरसाइकिल सवार नौजवान फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी। ॾखण लघु ॻोठ ठारू रिंद ते पुलिस अटालनि जी चढ़ाई, औरतुनि ऐं ॿारनि ते मुबैना तशद्दुद। बाक़ी ख़िलाफ़ रिंद बिरादरी जे माण्हुनि जो शिकारपुर लाड़काणो इंडस हाईवे ते धरणो, टायरनि खे बाहियूं, पुलिस जी ख़ातिरनि बाद धरणो ख़त्म कयो वियो। ॾुकारियल ॾे थर में ग़िज़ाइत जी खोट ऐं बीमारियुनि विघे ॿारनि जे मरण जो सिलसिलो जारी। अॼु सिविल अस्पताल मिठी में वधीक 2 ॿार फौत। हलंदड़ साल दौरान फौत थियल ॿारनि जो अंग वधी 371 थी वियो। मेहर में अदालत क़त्ल केस में ॾोह साबित थियण ते 2 जवाबदारनि खे उमिरि कैद ऐं लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारनि साल 2014 में फरीदाबाद जे ॻोठ आलेवाल में नीगर ज़मीर चांडियो खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो हो। अदालत साॻे केस मां 5 ॼणनि खे बरी करे छॾियो। लाड़काणो वेझो नवंदेरो पुलिस मुबैना मुक़ाबले खां पोइ 2 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब जवाबदार शामिर मीर भर ऐं रहमत मोरियो वटां हथियार ऐं मंशियात हथ कई आहे। मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी ज़ख़्मी बि थियो। विरासती वेझो ॻोठ पिंजल मेमुण में पोरत जे नौजवान पुट सोबदार मेमुण ईद जा कपड़ा न मिलण तां मुबैना तौर फाहो खाई आपघात करे छॾियो। सकरन वेझो रोही कैनाल में टपो ॾेई मुबैना तौर आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ। नौजवान जमील अहमद जमाली जो लाश 17 कलाकनि खां पोइ हथ कयो वियो। कोटली जी शाही बाज़ार में सोनारे जे दुकान मां मुबैना चोरी जी कोशिश नाकाम। दुकानदारनि हिक ॼणे खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। सोनारे जो चवणु आहे त मुंडी ठहिराइण लाइ हिकु शख़्स सोना ज़ेवर चोरी करे फरार थियण जी कोशिश कई त खेसि सोघो कयो वियो। बख्शापुर वेझो ॻोठ मोहकमुद्दीन डोमके में 5 पोहरतनि जे घरनि खे बाहि लॻी वई। 6 ॿकरियूं, 2 मेहूं ऐं 2 गऊं सड़ी मरी वयूं। फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। सिंध जे क़दीम माग मोहन जो दड़ो खे लताड़ खां बचाइण लाइ आम माण्हुनि लाइ बंदि कयो वियो। सकाफ़त खाते जे हुकुम तहत मोहन जो दड़ो ऐं म्यूज़ियम 4 जून खां 7 जून ताईं बंदि हूंदा। माग जे मुख्य गेट ते इंतज़ामिया तरफ़ां पैनाफ्लेक्स बि लॻायो वियो। नवाबशाह में वियम लाइ प्राइवेट अस्पताल में दाख़िल करायल औरत जे फोत थियण बाद वारिसनि जो लाश सूधो प्रेस क्लब आॾो धरणो। वारिसनि जो चवणु आहे त औरत खे 4 ॾींहं अॻु वियम लाइ प्राइवेट अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते लेडी डॉक्टर ऐं ॿिए अमले जी ग़फ़लत सबबि 4 ॾींहं अॻु औरत जा 2 ताज़ा ॼावल ॿार फोत थी विया। अॼु पाण बेफोत थी वई। ICC वर्ल्ड कप जे 3 दंगल में न्यूज़ीलैंड टॉस खटी श्रीलंका ख़िलाफ़ फील्डिंग जो फ़ैसिलो करे वरितो। श्रीलंका जी बैटिंग जारी। 2 दंगल में ऑस्ट्रेलिया ऐं अफ़गानिस्तान हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थींदा।